हाणे भगवान श्री कृष्ण ॾिठो कि गोपिन माता कात्यायनी जा व्रत कयनि। जॾहिं मां राम जी बणिजी करे जनकपुर वियो हुउमि त कई ऋषि मुनि संतन महात्माउनि मूंखे ॾिसी करे मोहित थी करे मूंखां वरदान घुरिया। तॾहिं मां उन्हनि खे चयो जॾहिं श्री कृष्ण रूप में ईंदुमि रूप धारण करे आया आहिनि। कई गोलोक मां गोपियूं आयूं त कई भक्ति करे गोपी तत्व प्राप्त उन्हनि कयो आहे, कई साधन करे गोपियूं बणिजी वयूं, नाम भक्ति संत संग जे द्वारा। इन तरह सां ये सब गोपी रूप आहिनि। मिथिला रूपा, ऋषि रूपा ऐं वेद रूपा, साधन रूपा, सिद्धि रूपा, भक्ति रूपा, ये सब गोपियूं बणिजियूं। अॼु मां हिननि खे कृतार्थ कया। कई त अहिड़ा संत बि हा कि राम जी खे ॾिसी मोहित थी विया। भगवान चयो छा था चाहियो? प्रभु असां तव्हांखे गले लॻाइण था चाहियूं, तव्हां सीता जी जे लाइ रो था, तीअं असां बि तव्हां सां मिलण था चाहियूं, कृपा कयो। त ठीकु आहे, मां श्री कृष्ण बणिजी ईंदुमि, तव्हांजी मनोकामना पूर्ण कंदुमि। त ऋषि मुनि चवनि था असां एॾो इंतज़ारु न करे सघंदासीं, जेके कनि उन्हनि जे लाइ ठीकु आहे, युग ताईं वेठा हुजऊं, असां ते हाणे ई कृपा कयो। त भगवान चवनि था भाई हिनमहिल त मां एक पत्नी व्रत आहियां, धारण कयो आहे, त मुंहिंजो जेको प्रेम आहे उहो आत्मा वारो आहे, मां परमात्मा आहियां। हा प्रभु असां बि तव्हां सां प्रेम था करणु चाहियूं, त पोइ शरीर खां ॿाहिरि अचिणो पवंदव। प्रभु असां तयारु आहियूं, छा कयूं? त भगवान चयो कोई वृक्ष बणिजी वञो, कोई पत्थर बणिजी वञो। तुरंत संत महात्माउनि भगवान जे प्रेम जे अर्थ शरीर जो बि त्याग करे छॾियो। कोई पत्थर बणिजी आहे, कोई वण बणिजी आहे, कोई वृक्ष बणिजी आहे। ऐं भगवान राम जी जेॾीमहिल सीता माता जे विरह में रोअनि था त रामायण पढ़ी ॾिसो, आहा पत्ते पत्ते खां भगवान पुछनि था, हा खग मृग हे तव्हां सीता जी खे ॾिठो? वृक्षनि खे खणी भगवान गले था लॻाइनि, पत्थर खणी गले ते था लॻाइनि। अरे छा भगवान खे पतो न आहे पत्थर आहिनि, हे वृक्ष आहिनि? न न, उहे ऋषि मुनि संत महात्मा आहिनि। हा सीते चई पत्थरनि खे भगवान गले लॻायो, वृक्षनि खे लॻायो? न न, उहो संतनि महात्माउनि खे गले लॻायो। तॾहिं चवंदा आहिनि भगवान जॾहिं बि मिलंदा आहिनि न पूरा मिलंदा आहिनि। डोंगरे जी महाराज चवंदा आहिनि संसार जॾहिं बि मिलंदो आहे न केतिरो बि मिली वञे, स्वर्ग जा राजा छो न बणिजी वञो, अधूरो ई अधूरो, खाली खाली, लेकिन भगवान जॾहिं बि मिलंदो परिपूर्णत। हरे राम। पूर्णमिदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। भगवान जो तत्व छा आहे? चवनि था भगवान खे पूरे मां पूरो कढी छॾियो त पूरे जा पूरा बचंदा आहिनि। आहे कि न अद्भुत ॻाल्हि? तव्हां वटि ₹1,00,000 पियो आहे, तव्हां 50,000 कढंदव त 50 ई त बचंदो, ऐं 99,000 कढंदव त 1,000 बचंदव, ऐं ₹1,00,000 ख़र्चु कयो त ठन ठन पाल, छा बचंदो? 0। लेकिन भगवान एॾा आहिनि, केॾी बि करुणा कनि, कृपा कनि, शक्ति ॾियनि, भक्ति ॾियनि, अरे लुटाए छॾनि पूरो जो पूरो पाण खे, पोइ बि पूरा जा पूरा ई बाक़ी बचंदा आहिनि। इन करे भगवान पूर्ण आहिनि। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर दयाल दुख भंजन पूरन कृपा। हाणे भगवान गोपिन ते कृपा करण जे लाइ बांसुरी वॼाई। आहा, पहिरियों बांसुरी जेकी वॼाई उहा जड़ चेतन चराचर लोक परलोक सभिनी ॿुधी, देवांगनाउनि ॿुधी, उहे बि साणियूं थी पयूं। कई देवियूं ॿुधी करे, अप्सराऊं ॿुधी करे उन्हनि जा शरीर शिथिल थिया, कंगण हेठि करण लॻा, चोटियूं खुली वियूं, गुल किरण लॻा, पक्षी चहचहाइण भुलिजी विया, वृक्ष झुकण लॻा, जमुना जो जल बीह रहियो, अहिड़ी हालत थी वई। गायूं घास खाइण भुलिजी वियूं त बछड़ा बछड़ियूं खीर पीअण भुलिजी विया, जेके जाते न उते ई बीह रहिया। जड़ चेतन थियो, चेतन जड़ थियो। हिन महिल जॾहिं भगवान बांसुरी हलाई न त बांसुरीअ में क्ली शब्द जो उच्चारण कयो। इहो क्ली शब्द छा आहे? इहो इन्विटेशन फॉर गोपीजन, इहो निमंत्रण बिलवो सिधो गोपिन जे कन ते ई आवाज़ आई। जिस गोपी के पड़ी कान बांसुरी की तान, वही भूली अपना मान सम्मान, आन बान शान, और दौड़ी पहुंची जहां थे सुंदर श्याम। चओ हरे राम। वह बांसुरी ॿुधी सुखदेव जी चवनि था, परीक्षित, हे परम आत्मा जो जेको मिलन आहे,
हे तॾहिं सम्झ में ईंदो आहे जॾहिं असां काम क्रोध लोभ मोह अहंकार जे पार हली वेंदा आहियूं। देवताउनि जी ताक़त न आहे रास में सम्मिलित थियण जी, तॾहिं काम वासना ते लत रखी करे कृष्ण सां प्रेम कयो। नज़र त ईअं थो अचे गोपी शरीर रूप में स्त्री रूप में भगवान गलबैया था विझनि, नचनि था गाइनि था, लेकिन इहो जेको भगवान कृष्ण आहिनि कोई असां वांगुरु हाड़ मास काम क्रोध जो शरीर कोन्हे भाई उन्हनि जो। भगवान जी जेकी आत्मा आहे परमात्मा उहो ई उन्हनि जो शरीर आहे। उनखे सनातन वैदिक भाषा में चइबो आहे जिनमय शरीर। ऐं उहो ई गोपी जन प्रेम भाव रखियो तॾहिं उहे महारास में सम्मिलित थिया, तपस्या कई आहे, विरह ॾिठी आहे गोपिन। चओ हरे कृष्ण। हाँ जी भगवान बांसुरी वजाई सुखदेव जी चवनि था परीक्षित अगर गोपिन जो संसारिक राग हुजे न स्त्री पुरुष वांगुरु त काई गोपी काजल पई लगाए तो अखियुनि जे जगह ते गिटे ते लगाए आई, काई फुल्को पई पचाए तो फुल्को छॾे आई, कोई ॿारनि खे खीर पई पीआरे तो उहा उते छॾे आई, कोई घाघरा चोली उल्टा पाए आई या कपड़ा ई, यानी उहे शरीर को जनक महाराज वांगुरु ॿाहिरि आहिनि। ब्रह्म ज्ञानी सभु गोपियूं सभु सुञाणनि थियूं श्री कृष्ण तत्व छा आहे। वही राम आहिनि, वही वामन आहिनि। चओ हरे राम। इन तरह सां गोपियूं डुकंदियूं डुकंदियूं वयूं, घर जी काम काज लोक लाज सभु छॾे आयूं। शरद पूर्णिमा जी रात सुंदर चंद्रमा जी चांदनी छटकी रही आहे। आहा सुखदेव जी इन जो आरंभ भी भगवान शब्द सां था कनि। भगवान पिता रात्रि शरदोत्फुल्ल मल्लिका वीक्षरन्तुं मनश्चक्रे योग माया मुपाश्रिता। चवंताज भगवान योग माया जो सहारो खयो। योग माया केर अंबे माता चवंता न हिते योग माया यानी राधा रानी। राधा रानी जो सहारो खयो। छो छो जो राधा शक्ति बिना न कोई श्यामल दर्शन पाए, श्यामल दर्शन पाए। आराधन कर राधे 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 श्री राधे 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 राधे। आराधन कर राधे राधे कान्हा भागे आए। आराधन कर राधे राधे कान्हा भागे आए। आह कान्हा भागे आए, ओ कान्हा भागे आए। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। गोपाला हरि का प्यारा नाम है, नंदलाला हरि का प्यारा नाम है। हाँ गोपाला हरि का प्यारा नाम है, नंदलाला हरि का प्यारा नाम है। जय नंदलाला जय गोपाला, जय नंदलाला जय गोपाला, जय नंदलाला जय गोपाला, जय नंदलाला जय गोपाला। श्री गलबन माला केसर तिलक लगावे, केसर तिलक लगावे। मोर मुकुट सिर चंदन लाला केसर तिलक लगावे, केसर तिलक लगावे। वृंदावन की कुंज गलन में सबको नाच नचाए। वृंदावन की कुंज गलन में सबको नाच नचावे। श्रीनिधिवन में महारास में सबको नाच नचाए। महारास वो रचाए, आह महारास वो रचाए। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा
का प्यारा नाम है। श्री श्री राधे गोविंदा धन भजले हरि का प्यारा नाम है। जय नंद लाला जय गोपाला, जय नंद लाला जय गोपाला, नंद लाला जय गोपाला, नंद लाला जय गोपाला, जय नंद लाला जय गोपाला, जय नंद लाला जय गोपाला। बोलो गोविंद गोपाल भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेवा। हाँ जी गोपियों अची वयूं तो भगवान आड़े हथ वरतो। पहिरों तो भगवान स्वागत था कन, स्वागतम हो महाभागा। महाभाग्यवती गोपियों तव्हांजो स्वागत था। गोपियों ॾाढो प्रसन्न थियूं। अॼु त भैया कन्हैया अॼु वॾे प्रेम में आहिनि बिल्कुलु। ॾाढो बांसुरी भी वॼाई अथऊं, सॾु भी कयो अथऊं, स्वागत भी था कनि। लेकिन तुरंत भगवान पुछण लॻा तव्हां कीअं आई आहियो। गोपियूं हैरान थी वयूं। हिन महिल स्वागत वरी क्वेश्चन मार्क, कीअं आई आहियो। तव्हांजो असांखे सॾु कयो भाई मंझंदि जी रोटी असांजी तव्हां वटि आहे। असां मंझंदि जो 2 बजे तव्हां वटि पहुची वञूं, दरवाज़ो खोलियो, तव्हां चओ साईं अचो अचो स्वागत अथव। लेकिन छो आया आहियो, छाजे करे आया आहियो। असां त 12 ई वॼी वेंदा, भई दरबार में भी रोटी न खाधीसीं, तव्हां वटि आयासीं, वरी पुछो था छो आया। चओ हरे राम। भगवान भी अहिड़ा खिल था कनि गोपियुनि सां। गोपियूं हैरान परेशान। 10 श्लोकनि में भगवान इहो पुछियो आहे छो आया हो। अच्छा चांदनी रात ॾिसण आया हो, बगीचे जी हरी भरी बढ़िया वादियूं ॾिसण आया हो, जंगल जी रौनक ॾिसण आया हो, इन करे आया हो। गोपी चवनि थी त हज़ारों बार ॾिठियूं, इहे छो ॾिसण ईंदासीं। हाँ मान सम्मान दाव ते लॻाए, प्राण लॻाए करे लोकलाज छॾे शाही असां चांदनी रात ॾिसण आई आहियूं। इन रात ते चंद्रमा सभिनि खां हेठि हूंदो आहे। पोइ 11 श्लोकनि में ईट का जवाब पत्थर से गोपियूं थी जनवरी। चओ हरे राम। गोपियूं इनखे जेके युगल गीत चयो वियो आहे, महारास पंचाध्यायी चइबो आहे। युगल गीत, वेणु गीत, गोपी गीत, प्रणय गीत ऐं भ्रमर गीत, ये 5 प्राण चया विया आहिनि श्रीमद भागवत महापुराण जा हृदय। हाणे गोपी थी चवनि कृष्ण जंहिं आस तो मूं रखी, जंहिं भरोसो तुंहिंजो कयो, जंहिंजो जीवन तुंहिंजे हवाले आहे, मुक्ति तक कोन्हे। मुक्ति जंहिंखे कड़वी थी लॻे पई करेले वांगुरु, ऐं जंहिं तोसां निश्चल प्रेम कयो आहे, ऐं उनखे तूं बांसुरी वॼाए सॾु थो करे, उहे तो वटि अचनि थियूं। हिन निशम्य गीतम तदनंग वर्धनम व्रजस्त्रिय कृष्ण गृहीत मानसा। आजग मुरन्योन्य मलक्षी तोद्यमः सयत्र कांतो जब लोल कुंडला। ये भगवान तुंहिंजो वंशी वादन बांसुरी ॿुधी करे सॾु थो कराए, पाण वरी पुछे तो छो आई आहे। हे गोविंद असां प्राण तोखे ॾिना आहिनि, असां तुंहिंजे आधार आहियूं। असांखे पंहिंजे प्रेम जो अमृत पीआर, असांखे आनंद ॾे रास महारास जो प्रभु। चओ जय श्री कृष्ण। भगवान चवनि था ॾिसो भाई परते रहंदो त प्रेम ॾाढो थींदो तव्हांजो। हाँ गॾु रहण में ओतिरो प्रेम न थींदो आहे। ऐं तव्हां पंहिंजी लोकलाज निभायो, तव्हां वञो, तव्हांजा पति आहिनि, कोई माता पिता आहिनि, ॿार आहिनि, उन्हनि जी सेवा कयो न। स्त्रीअ खे घर में रहणु खपे। तव्हांखे त इहे ॻाल्हियूं सही लॻंदियूं, मर्यादा जे हिसाब सां त भगवान बिल्कुलु सही था चवनि। लेकिन ये करोड़ मर्यादा निभाए करे पोइ त प्रेम मिलंदो आहे। असां हाड़ मास जे शरीर जो पूरो ख्यालु रखंदा आहियूं, उनजा रिश्ता नाता ख्याल में रखंदा आहियूं, लेन देन व्यवहार उहे असांजे धर्म आहे। लेकिन इन खां जेके मथे थी वेंदा आहिनि उहे आत्म क्षेत्र में पहुचंदा आहिनि। ऐं गोपियूं हाड़ मास खां मथे थी वियूं, उहे आत्म परमात्मा जगत में पहुची वियूं। ऐं भगवान था कनि के जीवन जी ॻाल्हि वरी तो गोपी चवनि थियूं अगरि हाड़ मास जे शरीर जे पति जी एतिरी मान्यता आहे त जेको हर जन्म में सदा सदा जे लाइ आत्मा जो परम पति श्री कृष्ण आहे, उनजी घणी मान्यता हूंदी। ये सब तो एक चित्र जे समान आहिनि। तू तो साक्षात आ वासुदेव सर्वम स महात्मा सुदुर्लभ। जेको सब में कृष्ण के ॾियारे वो महात्मा ॾाढो दुर्लभ आहे, महान आहे। लेकिन कृष्ण एक ॻाल्हि जो जवाब ॾे। छा? गोपी चवनि थियूं हिकिड़ी पतिव्रता स्त्री आहे, पतीअ सां ॾाढी श्रद्धा आदर प्रेम कंदी आहे। हा उनजो पति महीने जे लाइ ॿाहिरि थो वञे, ठीकु आहे, चए थी मां कीअं रहंदमि, उनखे पंहिंजो चित्र ॾेई थो वञे, मूर्ति ॾेई थो वञे। त तेसि ताईं तूं हिन सां गॾु मूर्तीअ सां गॾु वेठी आहे, भोजन हुन सां गॾु थी करे,
विहारे उन खे थी ॻाल्हाए, उन सां थी आज्ञा उन खां थी वठे, ईअं कमु थी करे। लेकिन 1 महीनो गुज़री वियो, अचानक दरवाजे ते दस्तक थी, आवाज़ आई, दरवाजो खोलियो, ऐं उहो पंहिंजी मूर्तिअ सां गॾु वेठी आहे। हाणे श्री कृष्ण तव्हां जवाब ॾियो कि जंहिं मिट्टीअ जे मूर्तिअ सां गॾु उहा माता वेठी आहे, पतिव्रता स्त्री, उहा उन मिट्टीअ जे मूर्तिअ सां ई गॾु वेठी हुजे, उन सां ई ॻाल्हाए वेठी, या जेको असली पति आयो आहे उन जे लाइ दरवाजो खोले उन सां मिले। भगवान कृष्ण चवनि था, अरे गोपियो, उहा मूर्ति त कमु हलाइण जे लाइ हुई, असली त उनजो पति आहे, उहो त उनजे ध्यान जे लाइ कि उनजो मन ओॾे लॻल हुजे, इन करे मूर्ति हुई। हाणे जॾहिं असली पति साक्षात अची वियो त द्वार खोले, स्वागत करे, प्रणाम करे, उन सां गॾु प्रेमालाप करे, उनखे भोजन कराए, सेवा करे। त चवनि था, ओ माधव, असां बाक़ी कंहिंखे थी सम्झायूं, इहा कहानी तुंहिंजे लाइ आहे। हे जेको घर संसार, हे जेको तोखे नज़र थो अचे न, इहे सभु मिट्टीअ जी मूर्तियूं आहिनि, मिट्टी के माधव आहिनि इहे सभु, ऐं असली परमपति त तूं ई आहे। ऐं तूं जॾहिं मिली वएं त पोइ मिट्टीअ सां खेॾूं वेठा छा असां? हरे राम। भगवान हाणे चुप थी विया, भगवान जवाब न ॾिनो। तॾहिं पहिरियों रास थी आहे। रास कंदे कंदे गोपिन जे मन में मान आयो, अरे हिते त देवताउनि जी ताक़त कोन्हे, असांखे जेको भगवान आनंद था ॾियनि, सुख था ॾियनि, देवताउनि खे बि कोन्हे। बसि एतिरो सोचणु, मान करणु, भगवान गायब थी विया। भागवत में राधा जी जो स्पष्ट नालो न आयो अथव, इहा सही ॻाल्हि आहे, लेकिन हिकु शब्द आयो अथव, आराधिका। छा आयो आहे? आराधिका। भगवान कृष्ण जी उहा परम प्यारी, उहा राधा रानी आहे। नालो छो न खयो कि सुखदेव जी उन्हनि खे गुरु मञींदा आहिनि, ऐं वैसे बि गुरुअ जो नालो न खणबो आहे, पर उन्हनि जी प्रेम समाधि एॾी आहे कि संतनि चयो आहे, अगरि सुखदेव जी राधा शब्द चवनि हा त 6 महीननि जे लाइ उन्हनि जी समाधि लॻी वञे। 6 महीना, 6 महीना जो उन्हनि जी समाधि लॻे त परीक्षित महाराज वटि त 7 ॾींहं आहिनि, ऐं भॻवान जाणे 2 ॾींहं बचा अथनि कि 1 ॾींहुं बचो अथनि। हाणे त उनजो छा थी, इन करे पाण ते नियंत्रण रखी करे सुखदेव महाराज स्पष्ट राधा नालो न खयो आहे। चओ राधे राधे, श्री राधे, श्री कृष्ण गोविंद, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दुख भंजन पूरन कृपा। अरे तव्हां काॾे परते था वञो? कलयुग में हिकिड़ा महात्मा कथा कंदा, सैकड़ों माण्हू अची करे वेहंदा, जेतिरा उन ज़माने में वधीक हे सभु मीडिया वग़ैरह कुझु न हूंदो, पुराणे ज़माने जी ॻाल्हि। महात्मा वेठा, ॾाढा प्रेमी, अक्सर पंहिंजे भाव ते नियंत्रण रखिणो पवंदो आहे वक्ता खे। त उन ॾींहुं उनजो प्रेम एॾो वधी वियो, इहा ई गोपी गीत कथा पई हले, गोपिन जे प्रेम जी, विरह जी, श्री कृष्ण भॻवान जी कथा कंदे कंदे रोअण लॻा। उहो गोपी भाव में प्रवेश थी वियो, पाण बि गोपी सम्झी करे हाहाकार करण लॻा। कथा बंदि थी वई महाराज, सभई माण्हू वेठा, ऐं हे माइक वाइक कुझु न हूंदा, तॾहिं आवाज़ सां ई एतिरो शांती करे वेहंदा कि कथा ॿुधंदा। लेकिन चूंकि कथा बंदि थी वई ऐं उन्हनि जी इहा भाव दशा गहरी हली वई, कलाक खनि, 15 मिंट रोअण लॻा, 20 मिंट रोअण लॻा। मुख मां बसि केॾीमहिल शब्द पियो निकिरे, हा गोविंद, हे कृष्ण, हे माधव। धीरे धीरे माण्हू चऊं, बाबा जी छा था कनि पिया? हा, हे त नाटक लॻाए वेठा आहिनि, कथा ई बंदि करे वेठा आहिनि। कुछ माण्हू 5 मिंट वेठा, 15 मिंट वेठा, कच्चा खिलाड़ी जेके आहे चुपचाप चप्पल पाए करे निकिरी विया ॿाहिरि। थोड़ी देरि अधु घंटो ॿियो गुज़रियो, अधु पूरो मंदिर ख़ाली थी वियो। जीअं कलाक गुज़रियो त उन मां कुझु माण्हू वेठा, उहे जेके वेठा उहे पक्का माण्हू, उहे बि रोअण लॻा। कथा बंदि थी वई आहे, वक्ता कथा नथो करे, वक्ता रोए तो, श्रोता बि रोअनि था पिया। हाणे अहिड़े भाव में भले कथा खे विश्राम थी वियो आहे, लेकिन वो कथा जो ही असर आहे, जेको प्रेम आहे, सभु प्रेम में खोइजी आहे। अहिड़े भाव में त साक्षात गोपी वल्लभ भगवान पाण रहंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। इन करे वक्ता खे पंहिंजे भाव जो स्मरण करणो पवंदो आहे, रोकणो पवंदो आहे, कंट्रोल करणो पवंदो आहे। अगरि वक्ता प्रेम में हली वियो त कथा विश्राम थी वेंदी, बंदि थी वेंदी। श्री कृष्ण गोविंद, हे नाथ नारायण वासुदेव। त हाणे अहिड़ो आनंद अची वियो कि गोपिन खे थोरो सो मान थियो त भगवान अंतर ध्यान थिया। लेकिन अॻिते श्री राधा रानीअ सां भगवान कृष्ण मिलिया।
राधा रानी और कृष्ण जा युगल चरण अॻिते विया। राधा रानीअ खे भगवान गुल तोड़े ॾिना, उन जो श्रृंगार कयो जीअं राम जी सीता माता जो श्रृंगार कयो। वरी अॻिते वधिया त भगवान कृष्ण राधा जी खे खणी वरितो, थकी पियूं, गुलनि जो श्रृंगार करे अॻिते वेठा। राधा रानी वरी चयो त मूंखे स्कंद कंदनि जो सहारो जो, मां थकी पई आहियां। भगवान हिते बि लीला कई, जीअं राधा रानी हथ मथे कया, भगवान चयो अच्छा तव्हांखे सहारो खपे, अचो मुंहिंजे कंधे ते सवार थियो। भगवान कृष्ण जीअं हथ अॻिते वधाया, राधा रानी वधाया, भगवान हुते बि अंतर ध्यान। हाणे त राधा रानी बि रोअण लॻी, गोपियूं रोंदे रोंदे अॻिते आयूं, ॻोल्हण लॻियूं श्री कृष्ण खे। तॾहिं ॾिसनि थियूं त उन्हनि जा चरण चिन्ह हिन तरफ़ विया आहिनि। वरी ॾिठूं त युगल चरण आहिनि, सम्झी वियूं हे श्री जी राधा रानीअ जा चरण अथव ऐं श्री कृष्ण जा। वरी अॻिते वियूं त छा था ॾिसनि, राधा जी जा चरण गायब। गोपियूं सम्झी वियूं हिते राधा जी खे कृष्ण भगवान पंहिंजे कंधे ते सवार कयो आहे। वरी अॻिते ॿई चरण चिन्ह अची विया युगल। वरी अॻिते ॾिसनि थियूं कृष्ण जे आङुरियुनि जा चरणनि जे निशान आहिनि, एड़ीअ जा निशान कोन। गोपी ॾाढी विदुषी सम्झी वियूं कि मथे ॾिस गुल लॻल आहिनि हिते, मतिलबु भगवान कृष्ण टपो ॾेई करे इहे गुल तोड़े राधा जी जो श्रृंगार कयो। हा हा ईअं हूंदो। वरी अॻिते विया त श्री कृष्ण जा चरण चिन्ह गायब ऐं राधा जी जा, अरे उहो छलिया, पोइ राधा जी खे बि धोखो ॾेई वियो। वरी अॻिते वञनि था, राधा जी जा चरण ॾिसी ॾिसी ॾिसनि था, राधा जी बि हिकिड़े वृक्ष जे हेठो वेठी रोई रही आहे। हा हा तॾहिं गोपियूं अचनि थियूं पियूं, श्री कृष्ण गोविंद वासुदेव। राधिका राधिका माधवा माधवा, हो राधिका राधिका माधवा माधवा। मधुसूदन हरि मनमोहन हरि, मधुसूदन हरि मनमोहन हरि। जो सहारा मुझे तेरे दर पे पड़ी, सहारा मुझे तेरे दर पे पड़ी। तेरी आराधिका राधिका राधिका माधवा माधवा। हो राधिका 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 राधिका। बंसी तेरी जादू करे, बंसी तेरी जादू करे। नैना तेरे मद से भरे, नैना तेरे मद से भरे। बोली तेरी सबसे परे, कोई तेरी सबसे परे। बोली तेरी सबसे परे, बोली तेरी सबसे परे। कैसे बचे गोविंद हरे। राधिका 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 राधिका। राधिका 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 राधिका। तेरे रंग में रंगी मेरी हर शाम हो, तेरे रंग में रंगी मेरी हर शाम हो। रात हो या सुबह तू ही घनश्याम हो, रात हो या सुबह तू ही घनश्याम हो। तेरे रंग में रंगी मेरी हर शाम हो, तेरे रंग में रंगी मेरी हर शाम हो। रात हो या सुबह तू ही घनश्याम हो, रात हो या सुबह तू ही घनश्याम हो। ऐसी रहमत सदा राधिका राधिका ओ माधवा माधवा। राधिका राधिका
राधिका राधिका माधवा माधवा। बोलो राधा माधव भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाणे गोपी जन जेकी विरह में भरजी करे दाह कया इन जो नालो आहे गोपी गीत। 19 श्लोक आहिनि, 18 श्लोक गोपिन गाया आहिनि, 19 श्लोक श्री राधा रानी पंहिंजे श्री मुख सां उच्चारण कयो आहे। इन पूरे गोपी गीत में गोपिन जो विशुद्ध आत्मिक प्रेम झलकियो आहे। छो जो महाराज को पहिरियों कामदेव भगवान के तो चए प्रभु मूंखे तव्हां सां युद्ध करणी आहे। युद्ध यानी कि तव्हां काम के जीते ॾेखारियो। भगवान मुस्कुराइनि था कि शिव रूप में तो तूं जली वए एक बार। चओ हरि राम। चवनि था प्रभु ये तव्हांजी गोपियूं जेके स्वर्ग जे अप्सराउनि खां बि सुंदर आहिनि। ऐं हज़ारे गोपियूं हुजनि, तव्हां विच में हुजो, शरद पूनम जी रात हुजे, सुंदर वातावरण हुजे, मूंखे क्षमा कजो। पुट तो पुट ही थींदो आहे न। भगवान मुस्कुराए करे चवनि था अगर तूं जीते में तो तूं जेको चओ भाई, अगर मां जीतेम तो चए तो मां तव्हांजो पुट बणिजी वेंदुमि। छो जो भोले बाबा पहिरीं वरदान ॾेई छॾियो हा न रति देवीअ खे कि मां इनखे भाई जलाए त छॾियो आहे पर अॻिते हली भगवान कृष्ण जो पुट बणी ईंदो। तॾहिं जॾहिं भगवान महारास कई आहे ऐं इहा रास जेकी आहे प्रेम में आत्मिक आनंद जी, जाते काम जी दुर्गंध भी न अचे, तॾहिं कामदेव भगवान जे चरणनि में किरी पियो। भगवान गले लगायो ऐं उनखे पुत्र रूप में स्वीकार कयो। उहो ई कामदेव अॻिते अची करे भगवान जो पुत्र बणियो। नालो पियो बोलो प्रद्युम्न जी भगवान की जय। हरे राम। श्री कृष्ण गोविंद नाथ नारायण। हाणे गोपियूं चवनि थियूं हे गोविंद तुंहिंजे अचण सां हिन वृंदावन जी केॾी महिमा वधी वई आहे कि लक्ष्मी माता वैकुंठ छॾे करे अची धरतीअ ते हिते वेठी आहे जेकी तुंहिंजा चरण दॿाईंदी आहे। वैकुंठ में लक्ष्मी माता भगवान जा चरण दॿाईंदी आहे, लेकिन धन जा वृंदावन जाते श्री कृष्ण भगवान राधा जी जा चरण दॿाईंदा आहिनि। सेवा कुंज। चओ हरे राम। प्रभु असां ते दया कर, असां खे निहारे वठ। प्रभु असां तुंहिंजी बिना मोल जी दासियूं आहियूं, असां तोसां प्रेम कयो आहे। अरे कपटी, हिन अधरात में केरु छॾे वेंदो आहे असां गोपिन खे, स्त्रियुनि खे? केवल तूं ई आहे। तोखे ख़बर आहे तूं अॻिते गहरो जंगल में हलंदो तो वञे, असांजो केॾो भउ थो थिए, केॾी चिंता थी थिए। मतां तुंहिंजे चरणनि में कंकड़ पत्थर लॻनि, जेके चरण तुंहिंजा कमल खां बि कोमल आहिनि। ऐं केवल अस्त्र शस्त्र सां मारणो न थींदो आहे कृष्ण, अखियुनि सां बि मारणु थींदो आहे। तूं असांखे पंहिंजे नेत्रनि सां ई मारे छॾियो आहे। कीअं? हा, कि तूं हिकु बार जॾहिं खां निहारियो आहे असां संसार खां अलॻि थी वई आहियूं। हाणे जीअण मरण तुंहिंजे ई हवाले आहे। अगरि तोखे मारणो ई हुयो विरह में त पोइ ॿुधाए, कालीअ नांग जे जहर खां छो बचाए, पूतना खां छो बचाए, बकासुर अघासुर व्योमासुर हे जेके अघासुर इन्हनि पापिन राक्षसनि खां छो बचाए, आग खां छो बचाए, जली वञण ॾे आग में। हरे राम। गोपी चवनि थियूं यशोदा नंदन, नंद बाबा जो बालक यशोदा मैया जो पुटु एॾो कठोर न हुजणु खपे। हा, तूं यशोदा नंदन आहे एॾो कठोर कि असांजो त्याग करे वेठो। हे गोविंद, हाणे उहो ई कर कमल जंहिंसां तूं लक्ष्मी जी जी बाह पकड़ींदो आहे असांजे मस्तक ते रख, पंहिंजा चरण कमल असांजे हृदय ते रख, बाह पकड़े वठ गोविंद। हाणे असां नथी रही सघूं। चओ हरे राम। तुंहिंजे बिना असां निष्प्राण थी वई आहियूं। हाणे तूं सोचींदे कि असां जीअरी कीअं आहियूं, त गोपी चवनि थियूं तव कथामृतम, हे तुंहिंजो कथा जो अमृत आहे। तप्त जीवनम, जेके असांजे विरह में सतायल गोपिन खे जीअरी प्राणदान कथा तुंहिंजी ॾेई वेठी आहे। तुंहिंजी कथा जॾहिं वञे थी न कननि में, त उन जहर जे मथां आग जे मथां अमृत तो पइजी वञे, वरी असां जीअरे थी वञूं। धन इहे कथा जो दान ॾियण वारा, जंहिंजे ॿुधण सां ई मंगल थी वेंदो आहे। श्रवण मंगलम, इन करे असां जीअरी आहियूं। तुंहिंजी कथा न हुजे त असां जी न सघूं। आख़िरी में राधा रानी चए थी यते सुजात चरणाम बुरूहम, हे प्रभु उहे चरण कमल
असांजे हृदय ते रखी छॾ। तू इन घनघोर जंगल में जॾहिं वञे थो न तो तोखे ख़बर है कि तुंहिंजे चरण में जेॾीमहिल तूं गौचारण कंदो आहे, मुरली वॼाईंदो वेंदो आहे, पोइ गायनि जो झुंड ईंदो आहे, तुंहिंजे चेहरे ते धूल लॻल हूंदी आहे, ऐं तुंहिंजे जिन चरणनि सां यात्रा थींदी आहे उन में जेॾीमहिल कंकड़ पत्थर कंडा अगरि लॻंदा आहिनि लॻंदा न आहिनि, केवल असां वीचार कंदी आहियूं त उहे उन खां करोड़ गुना चोट असांजे हृदय में लॻंदी आहे। तोखे असरु कनि न कनि, लेकिन असां उन में रोअण लॻंदी आहियूं। तुंहिंजे चरणनि जी चोट असांजे दिलि ते असरु कंदी आहे। हाणे कृपा कर, देर न कर, उहे चरण कमल असांजे हृदय ते धारण कर। चओ हरे राम। गोपी चवनि थियूं जेॾीमहिल न तूं गौचारण करणु वेंदो आहे, असां तोखे अटारियुनि ते चढ़ी करे निहारींदी आहियूं, और जेॾीमहिल इहा अखि छिंब थींदी आहे, पलक लॻी वेंदी आहे, अखि छपकण, ओॾीमहिल असांखे लॻंदो आहे इन शरीर खे ठाहिण वारो विधाता मूर्ख आहे, कि जंहिंजे अखियुनि जे साम्हूं श्री कृष्ण जो दर्शन थिए ऐं पलक किरे त इहो हिकु सेकंड बि न चइबो आहे। हिकु असां गुलाब जे गुल खे, हिन गुलाब जे गुल खे खणी करे सुई लॻाईंदासीं न त इहे 3 पल थींदा आहिनि। हिकिड़ो सुई टच करणु, ॿियो छेदणु ऐं टियों ॿाहिरि निकिरणु। इन खे चइबो आहे 3 पल। त इन जो हिकु पल, हिकु सेकंड जा बि सम्झो कुझु भाग थी विया। त गोपी चवनि त इहो बि असांखे युग जे समान लॻंदो आहे। चवनि कोन थियूं, वाकई उन्हनि जो एतिरो प्रेम आहे। हाणे तव्हां कल्पना कयो कि साधारण मनुष्य जी ताक़त न आहे। ये गोपियूं चवनि थियूं कृष्ण हाणे दूर न वञ, इहा विरह असांजे लाइ केॾी दुखदाई आहे। त अचो वधीक असां 19 श्लोक त न ॻाए सघंदासीं, 5-6 श्लोक ॻायूं था। 5 घणे प्रेम सां श्रद्धा सां हिनखे वरदान आहे। जेके रोज़ गोपी गीत पढ़ंदा, ॿुधंदा, ॻाईंदा, उन्हनि खे हिन ई जीते जी जन्म में श्री कृष्ण भॻवान जो प्रेम ज़रूरु प्राप्त थींदो। बोलो गोपी वल्लभ भगवान की। जयति धेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वतत्रहि दैत्यदृश्यता दीक्षु तावका स्त्वेन्द्रतासव विचिन्वते शरदुदाशे साधु जात सरसजो दर मुषादृशा सुरत नाथ दे अशुल्क दासिका वरदने गंधो नेह किं वध विष जलाप्यया व्याल राक्षसा वृषमया जात विश्वतो भया वृषमा विष जलाप्यया व्याल राक्षसा वर्षमारुता वैद्युतानला वर्षमारुता वैद्युतानला वृषमया विश्वतो भया वृषभदेवयम्
नखल गोपिका नंदनो भवा नखिल देना अंतरात्मक विखन सारथि तो विश्वगुप्त ये सख देवान सात्वता कुले सात्वता कुले सात्वता कुले चौंता तव कथामृतम तप्त जीवनम कव भ्रीडितम कल्म शापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवि गृणंति ते भूरिधा जना। आखिरी में राधा रानी थी चवन यते सुजात चरणाम्बरुहम स्तनेषु भीताशने प्रियदधी मही कर्कशेषु तेनाटवीमटसी तद्व्यथते न किंस्वित् कुरुपादिभिर भ्रमति धीर भवदायुषा नः। बोलो गोपी वल्लभ भगवान की जय, राधावर कृष्ण चंद्र की जय। आऊं जॾहिं रोई करे स्तुति कई तऊं तत् क्षण भगवान देर न लगाया गोपिन जे मध्य में भगवान साक्षात प्रकट थिया। बोलो रासेश्वर भगवान की जय। हाणे ॾिसो गोपियूं भगवान जेसि ताईं न आया त हा कृष्ण हा गोविंद चई रुदन पई कनि। ऐं जीअं भगवान प्रकट थिया तुरंत भगवान जी पेशी थी कटनि गोपियूं चवनि थी छो कपटी छलिया तुंहिंजा स्वभाव ही इहो आहे हमेशा तूं कपट ई कयो आहे कृष्ण ॿियो कुझु तोखे न आयो आहे हमेशा कपट कयो आहे छो छा थियो। पहिरियों हिकिड़े सवाल जो जवाबु ॾे। हा कहिड़ो। गोपी चवनि थियूं हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके प्रेम करण वारे सां प्रेम कंदा आहिनि न करण वारे सां न कंदा आहिनि। हिकिड़ा वरी हूंदा आहिनि जेके प्रेम न करण वारे सां बि प्रेम कंदा आहिनि। हिकिड़ा अहिड़ा हूंदा आहिनि प्रेम कर चाहे न कर उनजो मतिलबु ई कोन्हे। हिकिड़ा अहिड़ा हूंदा आहिनि प्रेम करे उन सां बि प्रेम न कंदा आहिनि। तूं कहिड़े नंबर वारो आहे ॿुधाए। माण्हू गोपियूं उलाहना थी हणनि त असां तोसां प्रेम थी कयूं तूं असां सां प्रेम नथो करे। इहे शब्द जीअं कृष्ण भगवान जे कन में विया अखियुनि मां धारा वहण लॻी आंसुनि जी। भगवान कृष्ण कमल नयन सजल नयन थिया चवण लॻा न गोपियूं तव्हां ईअं न सोचो मां इन करे अंतर ध्यान न थियुमि कि तव्हां सां छल कयो न न मां त इन करे अंतर ध्यान थियुमि कि विरह में प्रेम वधंदो आहे। ॾिसो तव्हांजो केॾो प्रेम भरिजी आयो आहे। मां त तव्हांजी प्रेम जी अवस्था पियो ॾिसणु चाहियां। हे गोपियो हाणे भगवान कृष्ण जा जेके वचन आहिनि उहे दिलि ते कुरेदे करे लिखण जे लाइक़ ध्यानु ॾिजो। इन सां पतो थो पए त भगवान भुलिजी वेंदा आहिनि कि मां ठाकुर आहियां भगवान आहियां। एॾो प्रेम कंदा आहिनि भक्त सां। कोई बि भक्त हुजे केवल गोपिन सां प्रेम कंदा आहिनि अहिड़ी ॻाल्हि न आहे। असां जहिड़नि सां वधीक प्रेम कंदा आहिनि छो जो असां वधीक कचा आहियूं। नंढे ॿार जो वधीक ख़्यालु रखणो पवंदो आहे भाई। भगवान श्री कृष्ण चवनि था हे गोपियो हे ध्यानु ॾेई ॿुधिजो भाई। भगवान चवनि था हे गोपियो अगरि मां अनंत जन्म वठी अचां अनंत समय तक तव्हांजे चरणनि जी तव्हांजी सेवा कंदो रहां तव्हांजी सेवा कंदो रहां तॾहिं बि मां तव्हांजे प्रेम रूपी ऋण खां आजो न थी सघंदुमि लाहे न सघंदुमि। मां सदा 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 तव्हांजो ऋणी बणियल रहंदुमि कर्ज़दार बणियल रहंदुमि उऋण न थी सघंदुमि। ये राम जी था चवनि भरत भाई कपी से उऋण हम नाही। अहिड़ो स्वभाव आहे। शिव जी चवनि था अहिड़ो स्वभाव ॾिसी करे बि जेको मुंहिंजे प्रभुअ सां प्रेम न करे धिकार आहे। ओहो ये भगवान जा गुण स्वभाव ॾिसी करे भगवान जा थी वञो भगवान जा गुण ॻायो ॾींहुं राति उन सां ई प्रेम कयो उन खे पंहिंजो सम्झो। अचो हाणे तव्हां बि महारास में सम्मिलित थियो। जेके नचणो आहे नचो न त ताड़ी वॼाए करे उमंग में तव्हां बि महारास में अचो छो जो भोले बाबा बि हली आया कि मां बि महारास में वेंदुमि। डमरू अमरू त्रिशूल खणी आया गोपिन बजाए छॾियो। जेंट्स आर नॉट अलाउड। इतने केवल गोपियों इंदियूं बाबा जी। अरे गोपियों हमको ठुमका लगाना आता है बढ़िया। ये बाबा जी आप कैलाश में जाके ठुमका लगाओ।
अरे कृष्ण भगवान हिते महाराज था कन मां कैलाश में, हाँ हिते केवल गोपी भाव आ, केवल एक ही परम पुरुष कृष्ण, ॿियो कोई न ईंदो। भगवान वीचारा दुखी थिया। पार्वती माता चयो कहिड़ी प्रॉब्लम आहे, कहिड़ी समस्या आहे, हे ॾिस न मूंखे घुसण नथा ॾियनि। त चयूं अगरि तव्हां आज्ञा कयो त हिकिड़ो तरीक़ो आहे। कहिड़ो? भगवान चवनि था बसि बसि हाणे मूंखे गोपी बणाए छॾ, जेको जंहिं रूप में मूंखे भगवान कृष्ण मिलनि मां उहो भेष धरण लाइ तयारु आहियां। कीअं रिझायां तोखे, कीअं परिचायां। तॾहिं पार्वती माता उन्हनि जी जटाउनि खे बढ़िया आंवले सां शिकाकाई सां धोई शैम्पूअ सां हिकदमि चोटी बणाए छॾी, मृगशाला ढके करे मथों सुंदर रेशमी साड़ी पाए छॾी। भगवान खे चयो ईअं तनी करे न हलो जीअं भोले बाबा, ईअं झुकी करे हलो थोरो, हाँ चाल वाल बदिलियो, स्त्रियुनि वांगुरु हलियो, डमरू वमरू लिकाए छॾियो, त्रिशूल हटाए छॾियो, कंगन वंगन भगवान पाता, चरणनि जो पेडिक्योर कयो। पार्वती माता पेडिक्योर लस्करा मस्करा चस्करा टस्करा हस्करा करे भगवान के ईअं ठाहे छॾियो महाराज उर्वशी रंभा सब है। गजानंद भगवान आया, कार्तिक महाराज चवनि था अल्लाह हे हरी छा थियो। गजानंद भगवान चवनि था मैया हे पिताजी भोले बाबा तो तव्हां खां बि ॾाढा सुंदर था नज़र अचनि, सुंदर न सुंदरी था नज़र अचनि। चओ हरे राम। बस पोइ छा थियो, भोले बाबा पहुची विया महाराज में। ऐं जो महाराज में पहुता जोर जोर सां नचण लॻा, ऐं जो सभु गोपियूं त न सुञाणे सघियूं। भगवान कृष्ण जी जेॾी महिल नज़र पई भगवान जोर जोर सां खिलण लॻा, ऐं भगवान अहिड़ी बांसुरी वॼाई भैया। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण। ऐसी बजाई बंसी सुध बुध भूली भोलेनाथ को, ऐसी बजाई बंसी सुध बुध भोले भोलेनाथ को। देखा मोहन ने जब जान गए वो इस राज को, देखा मोहन ने जब जान गए वो इस राज को। ऐसी बजाई बंसी सुध बुध भूली भोलेनाथ को, ऐसी बजाई हाथ को। फिर क्या खुल गया जूड़ा खुल गई साड़ी, खुल गया जूड़ा खुल गई साड़ी, मुस्काए गिरधारी गोकुल में आ गए, गोकुल में आ गए। एक दिन शिव भोले भंडारी बन के जगती नारी गोकुल में आ गए, गोकुल में आ गए। पार्वती जी मना के हारी, पार्वती जी मना के हारी, ना माने त्रिपुरारी गोकुल में आ गए, दास में आ गए। पार्वती के मना के हार ना माने त्रिपुरारी गोकुल में आ गए, गोकुल में आ गए। वो छा करण लगा, सब महाराज करण लगा मिली करे, छा गायन लगा। रजो है जमुना के नारे महारास रजो है, रास रचो है, रास रचो है, यमुना के नारे महारास रचो है। रास रचो है, रास रचो है, यमुना के नारे महारास रचो है। रास रचो है, रास रचो है, यमुना के नारे महारास रचो है। ओ रास रचो है, रास रचो है, यमुना के नारे महारास रचो है। रास रचो है, रास रचो है, यमुना के नारे महारास रचो है। गंगा नाचे यमुना नाचे, नाचे सरयू संग, गंगा नाचे यमुना नाचे, नाचे सरयू संग। ओ गंगा नाचे यमुना नाचे, नाचे सरयू संग। गंगा नाचे यमुना नाचे, नाचे सरयू संग। मन मेरा बन गयो सखी दी पावन वृंदावन, मन मेरा बन गयो सखी पावन वृंदावन। आहा रास रचो है, रास रचो है, यमुना के नारे महारास रचो है। रास रचो है,
रचो है। ब्रह्मा नाचे शिव जी नाचे, नाचे मुनि संग। नाच शिव जी नाचे, नाच मुनि गण। ब्रह्मा नाचे शिव जी नाचे, नाचे संत संग। नाच शिव जी नाचे, नाच देव गण। मन मेरा बन गयो सखी जी, बन गयो सखी री, मन मेरा बन गयो सखी जी, बन गयो सखी री। पावन वृंदावन हाय हस रचो है, आस रचो है, जमुना के नारे महारास रचो है। रास रचो है, रास रचो है, यमुना के नारे महारास रचो है। अरे सांवरिया मुरली बजा, झांझर झनकाऊंगी। सांवरिया मुरली बजा, मैं तो झांझर झनकाऊंगी। मैं तो नाचूंगी संग थारे, ताने नचाऊंगी। नाचूंगी संग थारे और ताने नचाऊंगी। आज हमारे जीवन की पहली सुलझ गई, आज हमारे जीवन की पहली सुलझ गई। कृष्ण थारे पीतांबर सो चुनरी उलझ गई। सारे पीतांबर संग चुनरी उलझ गई। जन्म जन्म में अब तो, जन्म जन्म में अब तो हाथों से प्रीति निभाऊंगी। सांवरिया मुरली बजा, मैं तो झांझर झनकाऊंगी। मुरली बजा, मैं तो झांझर झनकाऊंगी। सांवरिया मुरली बजा, मैं तो झांझर झनकाऊंगी। जमुना के नारे कसम की छैया, यमुना के नारे कदम की छैया। नाचूंगी थारे गले में गलबैया, नाचूंगी थारे गले में गलबैया। हाजी डारूंगी थारे गले में गलबैया। डारूंगी थारे गले में गलबैया। ओ संग ओ गाना,